दोस्तों शाइराणी महफ़िल वञे थी मचंदी ऐं मचंदी अलाए किथां किथां परियां परियां काहे ॿिया बि दोस्त ईंदा पिया वञनि। हींअर असां सां गॾु शामिल थी आहे हर्षा मूलचंदाणी। इहा ख़ुदि बि शाइरा आहे ऐं अनाउंसर बि आहे। प्रोग्रामनि ते प्रोग्राम मंचनि ते ॾींदी आहे, आकाशवाणी ते ॾींदी आहे। कमल भाऊ जो मां तव्हांखे ॿुधायो। हींअर कविता हिकिड़ी ॿी सिंधीअ में ॿुधंदासीं द्रौपदी चंदनाणीअ खां, जंहिंजो सिरो आहे बोल्ड एंड ब्यूटीफुल। हा छोकिरी आहे त हा साईं, उहो ई विषय साईं इरशाद साईं। कविता जो उनवान तव्हां सभिनि खे पतो पइजी पियो, बोल्ड एंड ब्यूटीफुल। घर खां ॿाहिरि संदसि इमेज मॉडर्न, आज़ाद ख़्यालात, बोल्ड, ब्यूटीफुल एंड डेयरिंग लेडीअ जी आज़ादी ऐं समानता बाबति उनजो ॻाल्हायल हिकु हिकु अखर ॿियनि जे लाइ प्रेरणा जो बायस। घर में संदसि प्यार जी चार दीवारी जीअं लोह जूं सख़्त सलाखूं, जंहिं में ॾिनल आहिनि कंहिं रोशनदान ऐं खेस ॾिनी वई आहे मुकमल आज़ादी त उहा निहारे सघे ॿाहिरि इन्हनि सलाखुनि मां ऐं महसूसु करे ख़ुदि खे आज़ादु। ऐं हूअ पाण लॻातार टकराईंदी पहिरें छल ऐं ॿिए सच जे विच में, ॻोल्हींदी पंहिंजे वजूद खे, वाझाईंदी थोरो ई सही पर खुलियल आसमान काण, हसरत भरियल निगाहुनि सां ॾिसंदी आहे उॾामंदड़ पखियुनि खे खेस बख़्शियल झरोखनि मां। हर सुबुह सुपना ॾिसंदी आहे आसमान में ऊची उॾाम जा, लुछंदी आहे उन्हनि सुपननि खे पूरो करण लाइ। ऐं ॾींहुं गुज़रंदे पंहिंजे सच सां समझौतो कंदे बंदि करे छॾींदी आहे सभई रोशनदान इन्हीअ डप खां त संदसि उॾाम खे बि केतिरियुनि ॿियनि वांगुरु खुलियल पणे जो जामो न पहिरायो वञे। ऐं ॿिए ॾींहुं वरी घर खां ॿाहिरि निकिरण वक़्तु बोल्ड ऐं ब्यूटीफुल जो जामो पाइणु कॾहिं न विसरंदी आहे।